हमारे जेको बोर्ड में मिसाल हिकिड़ो आहे त बोर्ड में घुरायो वियो आहे डॉक्टर साहब पाकिस्तान खे 19 तारीख़ ते 18 तारीख़ ते उते नेतन्याहू पुॼे थो पियो अमरीका ऐं हिन चकर चयो वञे थो पियो त नेतन्याहू विल बी सिटिंग इन द बोर्ड टू जेका पहिरीं मीटिंग आहे 18 तारीख़ ते पुॼे थो पियो 18 तारीख़ ते पाण छा मीटिंग करे थो पियो पहिरियां ट्रम्प सां मीटिंग कंदो उन खां पोइ ईंदा बोर्ड में ॿई ॼणा छा फ़ैसिलो थिए थो हिते बोर्ड में अंदरि मिसाल अगरि जीअं तव्हां ॻाल्हि कई त ISF मोकिलण जो फ़ैसिलो थियो या इवन हमास जेको बयानु ॾेई छॾियो हमास खे टैकल करण जो अगरि फ़ैसिलो थियो ऐं इन ई बोर्ड खां अगरि न इन जी बोर्ड जे अंदरि ई डिस्कशन थी इन ई बोर्ड जे अंदरि इंडोर्समेंट्स आहिनि त पाकिस्तान उते हूंदो वेहंदो न जेको ख़बरूं अख़बार में मूं पढ़ियूं त नेतन्याहू बीबी नेतन्याहू 18 तारीख़ ते पहुचंदो वॉशिंगटन ऐं सदर ट्रम्प सां पहिरीं मुलाक़ात कंदो पहिरियां मुलाक़ात कंदो पोइ ॿिए ॾींहं ते ॿई ॼणा हुन बोर्ड जी इजलास में शरीक थींदा त माना फ़ैसिलो त हू ॿई ॼणा करे ईंदा यस वेरी जी हा फ़ैसिलो त हू डिसाइड करे ईंदा अच्छा फ़ैसिलो जेको नेतन्याहू सां अलॻि करे हू ईंदो ज़ाहिर हू प्रो इज़राइल फ़ैसिलो हूंदो यस 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 अच्छा पोइ जेको पहिरियों नुक़्तो ऐं जेको चवणु चाहियां तव्हां त अॻिते जी ॻाल्हि कई त हू हुन फैसलनि अगरि असां पाकिस्तान हुन बोर्ड में जी मीटिंग में जेके मुंहिंजे ख़्याल 10-15 माण्हुनि जी केतिरा माण्हुनि 16-17 ठीकु आहे थी सघो ॿ टे एब्सेंट बि थी पए ऐं नंढो बोर्ड रूम हूंदो नंढा 14-15 माण्हू वेठा हूंदा 16-17 माण्हू उन में जॾहिं हुनजी फुटेज ठहंदी ऐं तस्वीरूं ठहंदियूं ऐं हुन में नेतन्याहू इज़राइल जो प्राइम मिनिस्टर जे हींअर ताज़ो उहो ई हूंदो मतिलबु हथ रंगियल आहिनि सॼो पाण हथ न पूरो ॿुॾल आहे फ़लस्तीनियुनि जे क़तल ऐं खून सां रत सां भरियल आहे सॼो नेतन्याहू उहो वेठो हूंदो फ़ैसिला त बाद जी ॻाल्हि आहे उहो वेठो हूंदो हुन सां गॾु असांजो प्राइम मिनिस्टर वेठल आहे त ऑप्टिक्स छा चवंदा हुआसीं हाणे भले असीं चऊं न साईं हू फलाणा मुस्लमान मुल्क वारा वेठा हूंदा फलाणा मुस्लमान मुल्क वारा भई उहे जेके वेठा हूंदा इजिप्ट वेठो हूंदो मिसाल जॉर्डन वेठो हूंदो UAE वेठो हूंदो उन्हनि वटि ओड़ी मतिलबु उते हू तक़रीबन बादशाहतूं आहिनि सिसी बि इजिप्ट जी बादशाह ई आहे जॉर्डन बि बादशाह आहे UAE बि बादशाह आहे ठीकु आहे अगरि कतर आयो त उहो बादशाह था सऊदी अरब आयो त माना उहो ऐं टर्की ऑलरेडी रिकॉग्नाइज़ कंदो आहे इसराइल खे ऐं हू छा थींदो छा न थींदो असां वारे जेको बि हुते प्राइम मिनिस्टर अगरि वेंदो हुनखे त पाकिस्तान जे माण्हुनि खे जवाबु ॾियणो यस त नेतन्याहू सां गॾु हाणे पोइ भले सीटिंग अरेंजमेंट थोरो परे परे कराए वियो फरमाइश त सही असां गॾु विहारजो अच्छा पोइ ॿियो जेको ॾिसो उहो जेके नज़र ईंदो जी हा उनखे छा कंदो पोइ जेका ॿी ॻाल्हि जीअं तव्हां कई त पोइ जेके हुनमें फ़ैसिला थींदा फ़ैसिला ट्रम्प कंदो यस एग्ज़ैक्ट हुन सां बाक़ियुनि खे इन्फॉर्म ही करे आंगुर सां चुप कयो बसि ही आहे फ़ैसिलो यस इन्फॉर्म पोइ छा असां में एतिरी अगरि हुननि को तमामु जेको नॉनसेंस क़िस्म जो हुनजे नाठी जेको पहिरियों दफ़ो पहिरियों इजलास कृष्णा जेको हू ॾिनो हो मैप ॾिनो पूरो प्लान ॾिनो त कीअं कंदासीं नक्शो ॾिनो त गज़ा जो ही हिसो इज़राइल खणी वेंदो ही हिसो जेको आहे असीं हिते 5 स्टार होटल ऐं वरी फ्री ज़ोन रिज़ोर्ट्स ठाहींदा फ्री ज़ोन हूंदो वरी हमास ज़ोन ही टुकड़ी जेका आहे हिकिड़ी गज़ा जी उहो हमास खे ॾेई छॾिबी या फ़लस्तीनियुनि खे ॾेई छॾिबी ऐं हिन सॼे खे हलाईंदो बि को ॿियो सो इहे ऐं पोइ हीअ अगरि हमास हिन ॻाल्हि खे रेज़िस्ट करे थो त पोइ हिकिड़ी ISF इंटरनेशनल सिक्योरिटी फोर्स ठाहिबी जंहिंमें हिननि बोर्ड जे मुल्कनि जा ई फ़ौजी ईंदा ग़ैर अमेरिका त पंहिंजा फ़ौजी कोन मोकिली थो मूंखे नथो लॻे उहो वधि में वधि कमांड लाइ हिकिड़ो आहे न बसि इसराइल जा फ़ौजी हूंदा न ॻाल्हि ख़तमु न बसि पोइ त वरी क़त्लेआम त हुन क़त्लेआम में कीअं पाकिस्तान सो ही हिकिड़ो हा त पाण बोर्ड में करे आयासीं पर सर जी मुश्किल हो जासी पाकिस्तान घणनि ॻाल्हियुनि ते त फ़िलहाल हलियो आयो आहे पर हाणे मुश्किल त थी वई आहे घणनि मामलनि ते वठी करे ऐं त ज़ाहिर आहे पोइ हाणे तॾहिं त इहा उमेदु लॻाई थी वञे न त किथे न किथे मामला ठाहिण जी कोशिशि कई वेंदी किथे न किथे सही मामलात खे हल करण जी कोशिशि कई वेंदी मुल्क जे अंदरि को हिकिड़ो सियासी को हिकिड़ो अगरि अहिड़नि माण्हुनि खे रेज़िस्ट करिणो आहे त पोइ रेज़िस्टेंस लाइ असांजो कुझु त बैकिंग खपंदी न पाकिस्तान जे अंदरि पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी सघे थी त असां इहो सोचियो हुजे असांजे इक़्तिदार धरीन आहिनि त यार अगरि जॾहिं असां हिननि ॻाल्हियुनि ते असीं न कंदासीं अमरीका खे
न कंदासीं त ज़ाहिर आहे अमेरिका जो ॾमर ईंदो। त पोइ उन महिल छाकाणि त हिकिड़ो वॾो मतिलबु हिकिड़ो ॾचो थी थियल हूंदो, हिकिड़ो प्रॉब्लम थी वेंदो, त उन महिल मुल्क जे अंदरि हिकिड़ो इतफ़ाक़ी राय मौजूदु हुजे त जीअं सभु गॾिजी बीह सघनि। हा, उन ते पोइ अडियाला वारे खे बि एतिराज़ न हूंदो कि अगरि हुन महिल एंटी अमेरिका को अगरि स्टांस which is I don't say anti America, yes exactly, but not agreeing with America. हिकिड़ो थींदो आहे अमेरिका मुखालिफ़ थी वेंदी आहे, हिकिड़ो थींदो आहे असीं तव्हां सां सहमत न आहियूं। ऐं चाइना सां वधीक वेझड़ाई क्रिएट कजे त उन महिल ज़ाहिर हिकिड़ी IMF बि अखियूं खोले छॾींदो, पोइ साईं FATF बि खुली पवंदो, पोइ ही जेके हुननि जा नैब ऐं हू आहिनि इंटरनेशनल इदारा जेके आहिनि जेके मुल्कनि खे सोड़ो कंदा आहिनि, त उन महिल मुल्क में जेका हिकिड़ी परेशानी पैदा थींदी त हुन महिल अडियाला वारो बि गॾु हुजे या घटि में घटि हुन महिल हू मुखालफ़त न करे इंटरनल, इहो हिकिड़ी सिनेरियो ठही सघे। ॾाढो ज़ाहिर आहे ॿई सिनेरियो मुश्किल आहिनि पाकिस्तान जी हिस्ट्री जे हिसाब सां। पोइ तंहिंजे करे त माण्हू इहा उमेदु लॻाए थो त पूरी सफ़ा हलियो न वञे हर शइ, न मुश्किल आहे, पोइ मुश्किल आहे। पोइ सभु कुझु हलियो वञे त पोइ माना ही जेके थोरा घणा इतिहादी आहिनि इहे बि हलिया वञनि, ॿाहिरां बि मसइलो हुजे, इहो असां वटि कॾहिं तारीख़ में न थियो आहे। न त ॿाहिरां छो मसइलो थींदो अगरि जे सभु कुझु हले पियो त? पोइ ॿाहिरां त मसइलो न थींदो न अगरि सभु कुझु हले न, पोइ त वधीक मसइलो थींदो न, वधीक असीं जवाज़ ठाहे ॾेई छॾींदासीं त असां वटि जमहूरियत न आहे, असां वटि सिविल राइट्स कोन्हनि, असां अञा वधीक एक्सप्लॉइटेशन्स आहे, इहो सभु कुझु थियणु शुरू थी वियो आहे। ऐं अंदरि बि अगरि ख़ल्फ़शार हुजे, ॿाहिरां बि प्रेशर वधीक हुजे त उहो ॾचो थी पए थो। ऐं सभु जेको ज़ाहिर जेको उन्हनि पाण प्रोग्राम डिस्कस कयोसि त थोलपी जेका ॻाल्हि छॾीसीं त भई UAE जेको $1 बिलियन जेको असांखे हिकु महीने जो रोल ओवर ॾिए थो पियो, हीअ थोरो कंफ्यूज़िंग माण्हुनि खे बि लॻे थो पियो, हाणे सीज़न छा आहे का ख़बर न आहे, पर ज़ाहिर हिकिड़ो महसूसु त थिए थो UAE प्रेशर टैक्टिक्स त इस्तेमालु थियणु शुरू थी विया आहिनि पाकिस्तान जे मथां, चाहे उहे UAE जी शक्ल में हुजनि या जेका हिकिड़ी वेव ऑफ टेररिज़म वरी पाकिस्तान में अंदरि उथी आई आहे इहो हुजे, छो जो इंडिया बि इज़ लाइक अ सेम थिंग, सेम बोट आहे। डेफिनेटली मां त इहा ॻाल्हि ॾिसो, हाणे पाण हिकिड़े शाम जो हिकिड़ी कचहरी कयूं था, वी आर नॉट एक्सपर्ट्स, को ईअं न आहियूं, पाण हिकिड़ी वॾी कचहरी कयूं था, पर इहो सेंस त माण्हू करे पियो सघे न त हीअ जीअं असां वेव सां गॾु त डोनाल्ड ट्रम्प हिकिड़ो वेव क्रिएट कई, असां हुन में जीअं उर्दू में चइबो आहे रो में बहते चले गए कि बसि वाह वाह थी वियो। इहो को सस्टेनेबल फॉरेन पॉलिसी त न आहे न। असांखे अमेरिका सां गॾु त रहणो आहे, असांजी हिकिड़ी मजबूरी आहे, लेकिन सफ़ा जीअं असां हिकटनि ते बीह रहियासीं उहो सस्टेनेबल अञा बि ॾिसूं, लेकिन इहो कुझु आउं हींअर बि चवां पियो भले इहो न थिए जेको ख़दशो पाण ॾेखारियूं पिया, भई सस्टेनेबल फॉरेन पॉलिसी त न आहे। छाकाणि त जॾहिं पर्सन ओरिएंटेड हुजे थी शयूं त मुल्क ई नथा हलनि। जॾहिं हिकिड़े असांजे मुल्क में त असीं हिन जा वॾे वॾा विक्टिम आहियूं, पाकिस्तान में 70-75 सालनि में ॾिसूं था त चंद फ़र्द वेही फ़ैसिला कनि था, फ़र्द हलिया वञनि था या मूड चेंज थिए थो त मुल्क जी पॉलिसियूं चेंज थी वञनि थियूं। पर दुनिया में त ही कमु इदारा कंदा आहिनि, फ़र्दनि जो इनपुट हूंदो आहे, बट हू लॉन्ग टर्म शयूं हुजनि, ज़ाती मुफ़ाद जो एलिमेंट 10% हूंदो आहे। असां वटि ज़ाती मुफ़ादनि जो एलिमेंट 95% हूंदो आहे, ऐं कुझु केसिस में 100% हूंदो आहे। त तंहिंजे करे असांजी जेके फॉरेन पॉलिसी या इंटरनल पॉलिसीज़ जेके असां पंहिंजी ज़ात सां मुफ़ादनि सां जोड़े वेठा हूंदा आहियूं, उहो जटाइदार न थियूं साबित थियनि। अमेरिका में फर्स्ट टाइम एतिरे ब्लेटेंट ऐं एतिरे उघाड़े अंदाज़ में, नेकेड अंदाज़ में नज़र अचे पियो त हिकिड़ो फ़र्दु आहे जीअं वणेसि करे पियो, त बट ईअं हलंदो थोरी हुते।